المرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وأقم الصلاة طرفي النهار وزلفا من الليل إن الحسنات يذهبن السيئات ذلك ذكرى للذاكرين. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों, इंसान जी जिंदगी रातियों ऐं ॾींहं जिंदगी जी जवानी पीरी कुराड़प ॿिन हिस्सनि में विरायल आहे। या तो इंसान चंगा कम कंदड़ होंदो या बुरा कम कंदड़ होंदो। जो भी तवां जिंदगी जो कदम खणो था, या चंगो आ या बुरो आ, या नेकी आ या बदी आ, या खैर आ या शर आ, या एड़ो कम आ जंहिंमें अल्लाह राज़ी थींदो आ, या एड़ो कम आ जंहिंमें अल्लाह नाराज़ थींदो आ। मां अज एक खास गाल तवांखे समझाइण चाहियां, तवांजो मुकम्मिल तवज्जो चाहिंदुसि। मुकम्मिल तवज्जो, सुजाग थी, होशियार ऐं बेदार थी कुछ आसमानी कानून अल्लाह जा कायदा तवांखे सेखारण चाहियां। इंसान या खैर में हूंदो या शर में। जेकी तवां कदम खणो था, जेकी जमीन ते पैर विखूं खणो था, या ज़बान मां लफ्ज़ ॻाल्हायो था, या अखियुनि सां ॾिसो था, या हथनि सां छुहो था, या दिल में सोचो था, या ज़हन में ख्याल आणियो था, तवां जे जिंदगी जा जेकी भी एक्टिविटीज आहिनि, जिंदगी जूं जेकी भी तवां जूं मसरूफियतूं आहिनि, या खैर हूंदियूं या शर हूंदी, या चंगाई हूंदी या मदाई हूंदी, या नेकी हूंदी या बदी हूंदी। याद रखो, हर वो कम जेको अल्लाह जे में राज़ी थींदो हुजे इनके खैर से। हर वो कम जे में अल्लाह नाराज थींदो हुजे उनके बदी से। हर वो कम जे करण जे ला मदीने वाले साईं हुकुम ॾिनो हुजे त हीअं कयो, इहो खैर आहे। जंहिं ॻाल्हि खां मदीने वाले साईं रोकियो त हीअं न कजो, समझो त इन में ॾोह आहे, ख़ता आहे, गुनाह आहे, इन जी सज़ा आहे। याद रखो,
त जंहिं बि नेकी जो अल्लाह असां खे हुकुम ॾिनो आहे हर नेकी ते रब उन जो अजुर इनाम ऐं सवाब मुक़रर कयो बिना सवाब जे का बि शइ असां खे रब हुकुम न ॾिनो ऐसी तई जो मदीने वाले साईं फरमाए तो वफी बुदे अहदिकुम ला अजरा तवां जे औरत जे शर्मगाह में भी तवां जे अजर असाबन जो आयाती यादुना शहवतहु वलना फी अजर या रसूल अल्लाह असां पंहिंजी शहवत पूरी कयूं ख्वाहिश पूरी कयूं उन में भी अजर पर फरमायूं जेकॾहिं इहा ख्वाहिश तव्हां ॿी जाइ ते बुरी जाइ ते ममनू जाइ ते ख्वाहिश पूरी कयो तो गुनाह थींदो या न साईं साहब ने अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जे ॿी जाइ ते ममनू जाइ ते वञी ख्वाहिश पूरी कयूं तो गुनाह थींदो ज़िना जो ॾोह थींदो पर फरमायो को पंहिंजे घर पंहिंजे नंग पंहिंजी ज़ाल वटि अचो त हिन में तव्हांजे लाइ अजुर जेकी भी नेकी अल्लाह ताला या उन जे हबीब असां के हुकुम ॾिनो आहे उन नेकी ते अजुर ऐं सवाब ऐं जंहिं बुराई खां रोकियो वियो आहे हीअं न कजो उन ते परियों का न का सज़ा बि मुक़रर थियल आहे मसलन चोरी मना आहे चोरी जे लाइ दुनिया में भी सज़ा है हद है शरीयत जी ऐं आखिरत जो बज़ाब आहे जिना का मना हुआ उनकी सजा है दुनिया में भी आखिरत में भी शराब का मना हुआ उनकी दुनिया में भी सजा है आखिरत में भी सजा है तो याद रखो जेका नेकी आ उन जो अल्लाह वट अजुर आहे जेका ममनू गाल आ उन ते सजा मुक़रर थियल आहे तव्हां इहा ॻाल्हि समझी या न समझी हिकड़ी नेकी करे त उन खे सॾिबो आहे हसना हिकड़ी नेकी हसना पर जेकॾहिं नेकियूं खणियूं थियनि त उन खे सॾिबो आहे हसनात छा सॾिबो आहे हसनात हिकिड़ो गुनाह हुजे उन खे सॾिबो आहे सय्या छा सॾिबो आहे अरबी में सय्या सिंधी में बुराई मदाई मठाई गंदाई बदअमली सय्या वरी जॾहिं घणियूं बुराइयूं थियनि उन खे अरबी में सॾिबो सय्यात हसनात ऐं सय्यात इहे ॿई क़ुरानी लफ़्ज़ आहिनि क़ुरानी इस्तिलाह आहिनि हसनात ऐं सय्यात अल्लाह ताला जन कमन जो हुकुम ॾिनो आहे उन खे सॾिबो आहे हसनात रब फरमाए ही कम कयो इहा आहे हसनात रब जो हुकुम आहे नमाज पढ़ो रोज़ो रखो तहज्जुद पढ़ो कुर्बानी कयो हज कयो ज़कात ॾियो ख़ैरात ॾियो इहे सभु आहिनि ॻाल्हायो रब जन कमनि खां रोकियो आहे जिना न कयो चोरी न कयो ठगी न कयो बुराई न कयो बेहयाई न कयो ये ने सय्या यार अल्लाह खुश कंदो मन समझो था ॻाल्हि नेकियुनि खे छा सॾिबो आहे हसनात ऐं बुराइयुनि खे छा सॾिबो आहे सय्यात ऐं नेकी जा बि नंढी हुजे या वॾी हुजे उन ते अजुर आहे उन जो हिफ्ज़ आहे ऐं बुराई सय्यात नंढी हुजे या वॾी हुजे उन ते सज़ा आहे उन ते अल्लाह जे तरफ़ां सज़ा आहे हाणे इंसान नेकियूं भी करे तो बुराइयूं भी करे तो ऐं दुनिया में जेके नेकी जा कम आहिनि उन्हनि नेकी जे कमनि में नफ्स के ॾुखियाई थींदी आहे नफ्स के ॾुखिया लॻंदा ऐं जेके गुनाह जा सय्यात आहिनि ये नफ्स के मज़ो ईंदो आहे समझो था बस इहा ई इम्तिहान इहा ई परखा इहा ई आज़माइश
हिकिड़ो अंदर में रब कुझो दुश्मन विहारियो आहे जंहिंजो नालो आहे नफ्स ऐं ॿियो दुश्मन आहे जंहिंजो नालो आहे शैतान। इहे ॿई दुश्मन रब अंदर में विहारिया आहिनि। शैतान खे बि सयात में मज़ो ईंदो ऐं नफ्स खे बि गुनाहनि में सयात में मज़ो ईंदो ऐं नेकी जे कमनि में नफ्स खे कंध ते कातो अची चङाई जा कम नफ्स नटाईंदो। नटाइण सम्झो था न जी? लवाईंदो, कतराईंदो, चवंदो छॾ खणी अरे बा ॾाढ़ी रख। हाणे ॾाढ़ी हसनात आहे, ॾाढ़ी छा में आहे? हसनात में आहे। ॾाढ़ी रखो। नफ्स लवाईंदो, नटाईंदो, कतराईंदो, उज़र हीला बहाना ॼाणाईंदो ऐं कूड़ण सयात मजाए। ॾाढ़ी कूड़ण सयात मजाए, गुनाहनि मजाए। पर ॾाढ़ी खे कूड़ींदो, आईनो साम्हूं रखी चवंदो वाह हाणे ठही पियो आहे। हालांकि उन ते ख़र्च बि करे थो। ब्लेड जो ख़र्च या हजाम वटि वञे त उहो घणो थो वठे? 50 रुपया बि ॾींदो। सयात जो कमु गुनाह ॾेई, पैसा ॾेई गुनाह जो कमु कंदो ऐं उन में नफ्स खे लज़्ज़त मिलंदी ऐं नेकी जो कमु मुफ़्त में। नमाज़, रोज़ो जी मुफ़्त में। ज़िक्र, दुरूद, तकबीर तशरीक जूं मुफ़्त में। ऐं गुनाह जा कम चोरी, ज़िना, शराब सब पैसनि ते। पैसनि वारा कम ऐं उन में नुक़सान बि, वरी सज़ा बि मुक़रर, पर उन में नफ्स खे लज़्ज़त ईंदी आहे। ऐं गुनाह जे कमनि में नफ्स खे लज़्ज़त ईंदी आहे ऐं नेकी जे कमनि में नफ्स खे ओ मथो काठ पइजी वेंदुसि। नमाज़ जे लाइ फजर ते उतारीसि ॾिसी जी पटको ॿधण ॾुखियो लॻंदो। इहा ई आज़माइश, इहो ई इम्तिहान आहे फ़क़ीरनि जे लाइ, सचे ऐं कूड़े जे लाइ। पर जॾहिं तव्हां अल्लाह जो ज़िक्र घणो कयो, कामिल मुर्शिद हुजे ऐं अल्लाह जो ज़िक्र हुजे त नफ्स जेको आहे उहो ज़ेर थींदो, रूह ग़ालिब थींदो। वो उन खे जॾहिं रूह ग़ालिब अची वेंदो न त उन खे नेकियुनि में लज़्ज़त ईंदी। जीअं नफ्स खे गुनाहनि में लज़्ज़त ईंदी आहे, रूह खे नेकियुनि में हीअं लज़्ज़त ईंदी आहे। रूह खे छा खे? रूह खे एसी ताईं जीअं बिरादरम साईं मौलाना नेमतुल्लाह हदीस पे ॿुधाई त लज़्ज़त ईमान जेके नसीब थींदी आहे न, वो सिर जिंद जान कुर्बान कंदो त उनखे मज़ो ईंदो। इहो मज़ो नफ्स खे न ईंदो आहे, इहो मज़ो ॻाल्हायो, इहो मज़ो, इहा राहत रूह खे ईंदी आहे। हाणे तव्हां जे लाइ मूं आईनो साम्हूं रखियो आहे। तव्हां पाण खे हर को ॾिसे, जेकॾहिं तव्हांखे नेकियुनि में मज़ो थो अचे, सम्झो तव्हांजो रूह ज़िंदा। ॾाढ़ी वणे थी, केरु तव्हांखे चए ॾाढ़ी कूड़ा आहे, कावड़ वठी वेंदी त ॾाढ़ी कूड़ जी मूंखे तानो थो ॾिए, मां ॾाढ़ी कूड़ आहियां, मां सिर कटाईंदुसि, ॾाढ़ी न कटाईंदुसि। साॻो माण्हू आहे जेको 50 रुपया ॾेई ॾाढ़ी कूड़े ईंदो, अॼु चए थो 5000 ॾींदो त बि हिकिड़ो वार पटणो न ॾींदुसि। इनखे मुबारक आहे, इनखे कामिल मुर्शिद जो फैज़ मिली वियो। रूह ज़िंदा।
जेके नेकी में मज़ो थो अचे, जेके हसनात में मज़ो थो अचे, जेके सय्यात का नफ़रत आ। कल सिगरेट वडे शौक सा पियंदो, मुठ ते चपटी वजाए तूं किराईंदो जो खाक किराईंदो। अज उन के तूं नथो वणे छो? सागो माण्हू जेको कल चवे पियो बाबा यो सिगरेट त जो इन जो सुबुह वारो फूको बचन का मिठो आ। एड़ा मवाली होया पंहिंजे जमात में, एड़ा मवाली भी होया। अज उहे चवनि था त असांखे इन जो तूं बि नथो छो? कल ताईं उहो पेशाब साड़े पियो, उहो ज़हरीलो तूं पिए पियो, उन में लज़त पई अचे, इहो नफ़्स ज़िंदा हुयो। अॼु इन तूहे का नफ़रत आ, बीड़ी वारे का नफ़रत आ, बीड़ी सिगरेट का नफ़रत आ। ख़ुशख़बरी आ इन जे लाइ इन जो रूह ज़िंदा थी। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, राज़ ॿुधायांव, राज़ 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 अल्लाह जी रज़ा, रब जो राज़ी थियण, रब जे रज़ा जो राज़ थियण। हसनात नेकियुनि में अल्लाह जी ज़ात राज़ी थींदी आहे। ऐं रब जे दमर कहर कावड़ गुस्से, रब जे गज़ब ऐं जलाल लिकल अथव सय्यात में। जेके गुनाह जा कम आहिनि न, इन्हनि में अल्लाह जो दमर लिकियल आहे। ऐं जेके नेकी जा कम आहिनि, इन में अल्लाह जी रज़ा लिकियल आहे। हाणे नेकी जो कम थोरो ॾिसो न, थोरो नंढड़ो थोरो ॾिसो त बि इहो कयो, मन इन में अल्लाह राज़ी थी पए। सम्झो था? नेकी जो कम नंढड़ो हुजे त उनखे नंढो न सम्झंदा कयो, छो त इन में रब राज़ी थींदो आहे। पर्ची पवे या का नंढी ॻाल्हि आहे छा? ऐं अल्लाह कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो नंढड़ी मामूलड़ी ॻाल्हि पर हुजे हसनात मंझां, उन में अल्लाह पर्ची पवंदो। हिकिड़ी बनी इसराइलनि जी बदपेशा औरत हुई, सॼी उमिरि गंदाई में बदकिरदारी में गुज़ारी, रुगे प्यासे उन्यारे कुत्ते के पानी प्यारी, सॼी उमिरि जो ज़िनाऊं गुनाह रब बख़्शे, उनखे जन्नत जो हक़। मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश आहे, मुंहिंजो तव्हांखे हथ जोड़े अर्ज़ आहे त नेकी जो कम थोरो ॾिसो त बि कयो, मतां इहो कम तव्हांजे जन्नत जो सबबु थी पवे, मतां इहो कम तव्हांजे रब जे रज़ा जो थी पवे, मतां इहो कम तव्हांजे बातिन जे विलायत जो दर्जो मिलण जो सबबु। ऐं गुनाह जो कम, सय्यात जो कम भली नंढड़ो आहे, थोरो आहे, उन खां बि बचो, मतां इन में रब याद रखंदो। केड़ा केड़ा याद रखो? हाणे मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो राज़ थो ॿुधाइणु चाहियां। अहिड़ो हिकिड़ो राज़ तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां जो तव्हांजे सय्यात खे रब मेटे छॾे। जेके गुनाह थी विया न, बुरायूं गंदायूं थी वियूं, अहिड़ो नुस्ख़ो तव्हांखे ॿुधायां थो जे उन जे करण सां तव्हांजे गुनाहनि खे अलाह मेटे छॾींदो।
अञा हिकिड़ो ॿियो नुस्ख़ो आख़िर में ॿुधाईंदोसांव। अहिड़ो नुस्ख़ो तव्हांखे ॿुधाईंदुसि जो तव्हांजे हसनात खे तव्हांजे सयात खे रब हसनात में चेंज करे छॾींदो, मिटाए छॾींदो। जेतिरियूं तव्हांजूं हसन सयात हूंदियूं ओतिरियूं तव्हांजूं हसनात लिखिजी। ये ॿ नुस्ख़ा तव्हांखे मूंखे सेखारणा आहिनि ऐं तव्हांजे ज़हन में ॾियारणा आहिनि तव्हांखे सॼी ज़िंदगी भेरो वरी अर्ज़ कंदुसि, पूरे तवजह कयो। नेकियूं वधियूं इंसान खां थींदियूं रहनि थियूं। इंसान कॾहिं कॾहिं न चाहण जे बावजूद बि ख़ता थी पवंदी आहे। इंसान खां ख़ता थी वेंदी आहे छो त इंसान ख़ता जो पुतलो आहे। ख़ता न करे इहो मलाइका, ख़ता न करे इहो मलाइका, ख़ता करे माफ़ी न वठे पिशेमान न थिए शैतान आहे। ख़ता करे पिशेमान थिए माफ़ी वठे इहो मोमिन। ख़ता न करे गुनाह करे ई न, या नबी न करे या मलाइक न करे। नबी मासूम आहिनि, मलाइक मासूम आहिनि, उहे गुनाह न कंदा आहिनि, उहे सदाईं हसनात में हूंदा। नबी सदाईं हसनात में हूंदा, मलाइक सदाईं हसनात कंदा रहंदा, सयात न कंदा। सयात न मलाइक कंदो न नबी कंदो। सयात खां रब इन्हनि ॿिन्ही थुरियुनि खे पाक करे छॾियो ऐं सयात करे वरी उन ते पेर खोड़े बीही रहे। गुनाह करे पेर खोड़े बीही रहे। मूं गुनाह कयो आहे न, केरु मूंखे छा कंदो, केरु मूंखे मुंहिंजो छा बिगाड़ींदो, पीर छा कंदो, मुल्लो छा कंदो, फ़कीर छा कंदो। मूं कयो आहे, मां गुनाह कयो आहे, जीअं वणे तीअं कयां। केरु आहे मूंखां पुछण वारो? पक सम्झो इन में शैतान आहे। इहो शैतान जो मुरीद आहे। जे तव्हांखे इंसान जे रूप में शैतान ॾिसणो आहे, इनखे ॾिसो। पेश पेश शैतान इहो गुनाह बि करे वरी उन गुनाह ते न पिशेमान थिए, न अख में ककर अचेसि, न को कॾहिं पिशेमान थिए, इहो शैतान आहे। पर थी पवे ऐं उन ते पिशेमान थी माफ़ी वठे, इहो मोमिन आहे। मोमिन जो मक़सदु इहो न आहे त उनखां गुनाह न थींदो, थी पवंदो। गुनाह मोमिन खां बि थी पवंदो। मुजरिम ॾोहारी बदकार खां त गुनाह थी सघे थो, पर मोमिन खां बि गुनाह थी सघे थो। पर ॿुधो, जेकॾहिं गुनाह थी पवे न, हिकिड़ो नबवी नुस्ख़ो ॿुधो, जे गुनाह थी पवे ईअं कयो जीअं मदीने वारे सेखारियो आहे त तव्हांजो गुनाह मिटिजी पए। ॾिसो न, मुंहिंजे पेशानी ते पघर आहे, आहे जी, हाणे आहे पघर। छो? साफ़ थी वियो पघर, साफ़ थी वियो। धूड़ मिट्टी लॻे, बहिराणी ते वेंदा आहियो, सफ़र में वेंदा आहियो, बदन सॼो तव्हांजो धूड़ मिट्टी थी वेंदो आहे। मुंहुं धोईंदा आहियो पाणी, साफ़ थी वेंदो न। पुट, इहे जेके सयात आहिनि न, गुनाह आहिनि न, इहे बि धूड़ आहे, मिट्टी आहे या पखर आहे। ऐं इन जे पुठियां जेकॾहिं तव्हां नेकी करे विझो, चङो कमु करे विझो, जेकॾहिं तव्हां खां सही थी वई, पुठियों हसन करे छॾियो त तव्हांजी सही मेटिजी वई। तव्हां मदाई करे वेठा आहियो, पुठियों चङाई कयो, मदाई मिटिजी वई। तव्हां गुनाह करे वेठा आहियो, पुठियों सवाब जो कमु कयो, तव्हांजो गुनाह मिटिजी वई। वरी ॿुधो, वरी तवजह कयो,
हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ी रिवायत ॿुधायां, हदीस ॿुधायां। इहा हदीस आहे सही मुस्लिम जे अंदरि, सही बुखारी ऐं सही मुस्लिम। असां मुस्लमाननि वटि क़ुरान खां पोइ इहे ॿ किताब, सही बुखारी सही मुस्लिम, शान वारा मान वारा क़ाबिल एतमाद किताब आहिनि। उन्हनि किताबनि मां सही मुस्लिम में रिवायत आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु थो चवे त असां मदीने वारे साईं जे कचहरी में वेठा हुजूं। कंहिंजी कचहरी कंहिंजी हुई? जा रजुलुन इलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ो माण्हू मदीने वारे साईं जे ख़िदमत में हाज़िर थियो। क़ाल या रसूल अल्लाह इन्नी आलजतु इमरातन फी अक्सल मदीनते। या रसूल अल्लाह, मदीने जे आख़िरी छेड़े ते ओ परी बहराड़ी वटि हिकिड़ी औरत अकेली मिली वई। ओ या रसूल अल्लाह, मां इन्नी असब्तु मिनहा मा दून अन अमस्सहा। या रसूल अल्लाह, उहा औरत अकेली मिली, बस हिकिड़ो सोबत सां कोन कयमि, बाक़ी ॿियो सभु कुझु कयो। जेको करणो हो मूंखे कयुमि, बसि उहो जेको सोबत वारो कमु आहे उहो न कयुमि, बाक़ी भाकुर चुमियूं जेको थियणो हो सो मूंखे थी वियो। या रसूल अल्लाह, इहो मूंखां ख़ता थी वई, गुनाह थी वियो। हाणे मां तव्हांजी ख़िदमत में आयो आहियां। मुंहिंजो नबी तूं आहीं, मुंहिंजो रसूल तूं ई, मुंहिंजो मुर्शिद, मुंहिंजो अॻवान, मुंहिंजो रहबर रहनुमा कस लाइण वारो तूं आहीं। हबीब जेका सज़ा ॾियणी अथव सा ॾियो, मूंखां हीअ ख़ता थी वई। केरु हुयो? हुज़ूर सां गॾु सोबत में रहण वारो। तूं मां असां मज़ा केरु न हुयो। जेको साईं करीमन जी कचहरी में जेको अचे चवे थो या रसूल अल्लाह, हुज़ूर खे अचे सॾु करे साम्हूं वेही चए थो साईं मां हीअ ख़ता करे आयो आहियां। माना आम माण्हू न हुयो न, हुज़ूर जे सोबत में अचण वारो हुयो। तवजो आहे? ये जेका गर्मी आहे न, अलाह कंदो जंहिंखे ख़ुदा जे रस्ते में पघर निकिरे, बदन पुसे, उन बदन तां दोज़ख जी बाहि माफ़। ये पघर तुंहिंजे गुनाहनि जो कफ़ारो थींदो। तवजो कर, मुंडे ध्यानु कर त मां तोखे कम जी ॻाल्हि थो ॿुधायां। अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, हीअ ख़ता मूंखां थी वई आहे, बसि ज़िना कोन कयमि, बाक़ी ॿियो जेको बि औरत मर्द पाण में कंदा आहिनि उहो सभु कुझु करे आयो आहियां। या रसूल अल्लाह, हाणे मां पिशेमान आहियां, मूंखां ग़लती थी वई, मूंखां क़सूर थी वियो, मूंखां ख़ता थी वई। तूं अल्लाह जो रसूल आई, जेका सज़ा ॾियणी अथई सा ॾे। पुट, इहो ईमान हुयो जेको हुनखे वठी आयो, पिशेमान थियो, मां पंहिंजी सज़ा जे लाइ पाण खे पेश कयईं त मूंखे जेका सज़ा ॾियणी आहे सा ॾे। ही वेठो हुजे ऐं इहा ॻाल्हि पियो करे त अना हाज़ा या रसूल अल्लाह, मां उहो आहियां, हे ख़ता करे मां आहियां, तुंहिंजे अॻियां वेठो आहियां। फ़क़्त फ़ीय मां शेत, हाणे मुंहिंजे बारे में तव्हां जेको फ़ैसिलो कयो मूंखे क़बूल आहे। मूंखे फाही चाढ़ियो, मूंखे सिर कलम कयो, मूंखे जहिड़ी बि सज़ा ॾियणी अथव ॾियो, आख़िरत जे अज़ाब खां मूंखे बचायो, मूंखां ख़ता थी वई आहे। मां इहो आहियां, तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। पोइ फ़क़ाल लहू उमर लक़द सतरक अल्लाह लौ सतरत नफ़्सक। हज़रत उमर चयोसि, हुज़ूर चुप कयूं वेठा हुजनि, हिन जी ॻाल्हि हले पई। हज़रत उमर चयोसि, साईं जन जवाब न ॾिनो, हुज़ूर चुप वेठा हुजनि। हज़रत उमर चयोसि त अल्लाह त तुंहिंजो ढकु ढकियो हो, तो अचे माण्हुनि जे साम्हूं पाण खे ख़्वार कयो आहे। रसूल जे साम्हूं तो हेड़ी अची ॻाल्हि कई आहे। हुन चयो त मूंखां ख़ता त थी वई, इंसान आहियां, पर मुंहिंजे ज़मीर मूंखे वेहण न ॾिनो त रसूलुल्लाह जे सोबतुनि में वेहण वारो मां हेड़ो कमु कयो, मूंखे सज़ा मिलणु खपे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम चुप जो रहिया त वलम युरद अलैहि, महबूबनि खे वरंती न ॾिनी। साईं जन चुप कयूं, वेठा ई रहिया।
फकाम रजुल फंतलक पो वो मानू उथियो ए वणण लगो साईं जन जे मजलिस मां वापस हलियो फअतबाहु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजुलन फदाह ओ देर न गुजरी त हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े असहाबी के फरमाया त ड्रोड़ंदो वञने के वठिया के जो वञे तो वठी के जो वञे तो ने के वठिया बस इहा ही घड़ी हुई जो कुरान जी आयत नाज़िल थी साईं जन जेको खामोश वेठा हुया जवाब न ॾिनो इंतजार में हुया त इन जो फैसलो आसमानन मां अचे अल्लाह पाण फैसलो करे जे ही मुझो असहाबी थी करे हीअ जेका इन खता कई आ इन जी सज़ा मां न ॾियां अल्लाह पाण इन जो फैसलो साईं जन हिकड़े शख्स के उतारियो वञ 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 इहो वञी तो रोड पानी के वठिया वठी चीज रे वठी आयस वो मानू आयो समझी हाणे का सजा मिलंदी हाणे को हुकुम जारी थींदो अचे हथ जोड़े बीठो या रसूल अल्लाह मां हाज़िर आहियां जेका सजा ॾींदो मूंखे क़बूल आहे मूंखे ख़ता थी वई आहे मदीने वारे साईं फरमाए त हींअर क़ुरान जी आयत लथी आहे रब जो फरमान नाज़िल थियो आहे वअक़िम الصلاة طرفي النهار وزلفا من الليل ऐं नमाज़ क़ाइम कर ॾींहं जे किनारनि में ॾींहं जे पासनि में नमाज़ क़ाइम कर ऐं राति जे घड़ियुनि में ॾींहं जा किनारा हिकड़ो शुरूआत वारो किनारो फजर ॾींहं जे पुजाणी वारो किनारो सिजल थो ट्रेपारी ऐं ॾींहं जो विच वारो छेड़ो बेपारी वज़ुलफ़म मिनल लैल रात जे घड़ियुनि में नमाज पढ़ यानी सिजल थे जी नमाज सोमणी जी नमाज तहज्जुद जी नमाज ये नमाजों पढ़ पो इन्नल हसनात युज़हिबन सय्यात जेके नेकियूं हने ये गुनाहन के मेटे छॾींदियूं आहिनि ओ जेके नेकियूं हने ये गुनाहन के मेटे छॾींदियूं आहिनि हसनात सय्यात के मेटे छॾनि थियूं कुरान जो कानून आ इन्नल हसनात युज़हिबन सय्यात जेके नेकियूं हने ये गुनाहन के मेटे थियूं छॾनि वज़ालिक ज़िक्रा लिज़ाकिरीन या नसीहत उन्हनि जे लाइ जेके यादि रखण वारा आहिनि उन्हनि जे लाइ या नसीहत मुझे लजपाल नबी फरमायुसि त वञ नमाज पढ़ फजर बेपारी ट्रेपारी सिजल थो सोमाणी नमाज़ूं पढ़ तुंहिंजी इहा खता तुंहिंजी इहा ॾोह इहा तुंहिंजी गंदाई वारो कम या नमाज वारी नेकी मेटे छॾींदी पुटगाल ढूल में वेठो वले वरी हिकड़ी ॿी हदीस ॿुधो इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी आहे सैयदना अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु तो चवे कुल्त या रसूल अल्लाह औसिनी अबू
दरदा चो एकड़े डी साईं जन के हथ जोड़े अर्ज कयो मुजा लजपाल मुर्शिद मुखे का नसीहत कयो का वसीयत कयो का समझाणी दियो हाणे घुरी नसीहत अबू दरदा पर सजी उम्मत जे ला रस्तो खुली सुभान अल्लाह पर जेका पहिरीं हदीस बयान कयो उन जो आखिरी हिस्सो रहिजी वियो आहे मुको सुभान अल्लाह माफ़ी थो वठां तव्हां खां मां हदीस उहा पूरी कयां पोइ ही अबू दरदा वारी कोई माण्हू जेको साईं जन उनखे मोटाए या आयत ॿुधाई त नेकियूं गुनाहनि खे मेटे थियूं छॾनि ऐं निमाज़ जहिड़ी ॿी का नेकी आहे ई न जेॾीमहिल साईं जन इहा आयत पढ़ी उन माण्हू खे इहा सम्झाणी ॾिनी फ़क़ाल रजुलुन मिनल क़ौम जेके क़ौम मां माण्हू वेठा हुया उन्हनि मां हिकिड़े माण्हू उथी मदीने वारे साईं खां सवाल कयो हुज़ूर खां पुछई या नबी अल्लाह हाज़ा लहू ख़ासतन असाबी उथी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह इहा जेका तव्हां हिन माण्हू खे आयत पढ़ी ॿुधाई आहे इन खे जेको फ़ैसिलो ॿुधायो त निमाज़ पढ़ण सां नेकी सां गुनाह मिटजी वेंदो इहा ख़ासि इन जे लाइ या तव्हांजी ॿी उम्मत जे लाइ या नबी अल्लाह हाज़ा लहू ख़ास ए अल्लाह जा नबी इहा ॻाल्हि हिन माण्हू जे लाइ ख़ासि आहे या सारी उम्मत जे लाइ आहे काल बलिन्नास काफ़ा हबीबन फरमायो त न न हिन जे लाइ ख़ासि नाहे सॼी इंसान ज़ात जे लाइ मुंहिंजी सारी उम्मत जे लाइ कानून रब जोड़े आसमान तां हींअर लाथो आहे इन्नल हसनात युज़हिबन सय्यात नेकियूं बुरायुनि खे मेटे छॾींदियूं ख्याल जो त असाबी आहे साईं जे कचहरी में वेठो आहे शायदि इन जे लाइ ख़ासि यार आयत जी आयत लथी आहे मदीने वारे फरमाया त न इन जे लाइ ख़ासि न आहे सॼी उम्मत जे हाणे इन जो मक़सदु इहो न आहे त ॼाणी वाणी तव्हांखे गुनाह कयो गुनाह खां बचबो मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो त गुनाह में अलाह ॾंगरबो आहे गुनाह में रब कावड़बो आहे गुनाह खां बचबो ॼाणी वाणी गुनाह न कबो पर थी वञे खता थी वञे उन जे पोयां नेकी करे छॾियो त तव्हांजी खता खे रब मेटे छॾींदो ॻाल्हि ज़हन में वेठी आहे हाणे ॿुधो अबू दरदा वारी हदीस हज़रत अबू दरदा सोचे या रसूल अल्लाह मूंखे का नसीहत कयो अल्लाह जा नबी तव्हां मूंखे का सुठी सुहिणी नसीहत कयो साईं फरमाइनस था ते अबू दरदा इज़ा अमिलत सय्यतन फतबिहा हसन तमहुहा ए अबू दरदा जे खता थी पवई त पुठियां नेकी करे छॾींदो कजाए तुंहिंजी खता खे रब मेटे छॾींदो जे खता थी पवई त छा कजाए गुनाह थी पवे पुठियों छा कजाए नेकी कजाए तमहुहा या नेकी तुझे गुनाह के मेटे छदींदी में सारे छदींदी थोई छदींदी ओ हीअ जीअं पघर सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोवरी असहाबी हजरत अबू दरदा अर्ज के कुल्तु या रसूल अल्लाह अमिनल हसनात ला इलाहा इल्लल्लाह या रसूल अल्लाह तव्हां चओ था नेकी कयूं भला ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण इहो बि नेकी आहे असां पुछो या रसूल अल्लाह जेके तव्हां चओ था खता थी वञे त पोइ नेकी कजे भला ला इलाहा इल्लल्लाह चवण इहा का नेकी आहे इहा गुनाहनि खे मेटींदी
साईं फरमायो काल हिया अफदलुल हसनात। ए अबू दरदा या तब फल्युन ने क्यों मजाने की अल्लाह इलाहा हसनात। ओ अबू दरदा या तो जोर फली ने किया। अल्लामा मुत्तकी हिंदी रिवायत दिया कंजुल माल में जेको मानू हिकड़ो भेरो चे तो ला इलाहा इल्लल्लाह आवाज के कशे दिखो करे लंबो करे ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला दिल जे गहराई सा हिकड़ो फेरो कलमो पढ़े रब्बो ने जा 4000 कबीरा गुनाह बख्शे जने सो। बीमारियों का आहन तो दवा आए जे कोरोना है तो वैक्सीन बाइया जे पोलियो आ तो पोलियो जा फुड़ा आहिनि जे सय्यात आहिनि तो पुठियों हसनात भी आहिनि। तुझे सय्यात के मेटण जे ला अफदलुल हसनात ते कलमो ला इलाहा यो पाक कलमो 70,000 भेरा पढ़ी छो जिंदगी में 70,000 भेरा यो कलमो पढ़ी छो पक्का पक्का तवा के माफी यकीनन तवा जी बख्शिशा यकीनन तवा के जन्नत मिलंदी। 70,000 कलमो पढ़ी पांजे ला रखे चलो रिजर्व करे स्पेयर में लिखाए रखबो आता है टारे तो रखा आई वेल कमी दा साल के रने लिखाए रखो ए 5000 जो नोट दी लिखाए रखो मता मुश्किल वक्त में कमी दो पुट मरण का पोए मुश्किल इन का बड़ी भी कान हुंदी वाहिदुल कहर जी कोर्ट में पेश थियण वारी इन का बड़ी मुश्किल भी कान हुंदी। ओ भाईरो पंज जिंदगी में हिकड़ो भेरो 70,000 कलमो पढ़ी चलजो या मुझी नसीहत हिकड़ो भेरो पढ़ी चलजो तवा के मरण का पो या इयो कलमो कम नहीं दो ताके छदाए जन्नत रे पहुंचाए। ब्रह्मा दागे बटे दवा चेवा फकीरन के मां बिकड़ो गुनाहगार बदकार या तवा सबनी फकीरन के चांदो हिकड़ो भेरो 70,000 मुझे ला पढ़ी चलो मां बता देला पढ़ दो 70,000 इंशाल्लाह मां ता देला 70,000 पढ़ दो तवा इंशाल्लाह मुझी ज़बान सुभान अल्लाह का मुझे ला पढ़ पर जी बी राज जी गाल बुधाया के राज तो बुधाया मां
हरमैन शरीफ में उस मुखे एक एड़ी घड़ी मिली, एड़ी पंजो साथ नसीब थी जो मुखे ये महसूस थियो आज जेका मां इल्तिजा कंदुसा मुझी कबूल खास टाइम मुखे मिलियो वो मु अर्ज कयो त मुझे मरण का पो जेको मुझी कब्र ते 70,000 बेरा कलमो पढ़े मुझा मालिक जेका उन जी मुराद हो जे वा पूरी यो ता के बुधाई तो छलिया मुझे मरण का पो मुझी कब्र ते जेको 70,000 बेरा कलमो पढ़दो डूंकर डरी पवंदुस कम थी विंदो जेका तानी मुराद हुंदी रब ताजी पूरी कर साईं फरमाता था ही अफदलुल हसनात ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो या सब का भली नेकी जे खता थी पवे जानी वाणी गुनाह न कजो जानी वाणी खता न कजो छो त गुनाह करण ज़ाहिर खाइणो पठान एकड़े के के चयो वाह ही जेका दवा है न सब फटन जे लाल बस एक टिपा फट के लगाइंदो न फट छुटी पवंदो छुरो खणी आ हाणे माने पाण के कपिया दो पो दवा के आज़माया अरे चेरो ही पागल ही दीवानो ही पाण के कटी दो कि दवा जो मिली आ त आज़माए दे दवा मिली आ त रखे छड कदे कम नहीं थी न इन जो मकसद यो ना त पाण के भी फट दे हण तवा के नुस्खो दिनो में जो मकसद यो ना त तांगी गुनाह कयो न गुनाह सहरा थोरो खाइंदे त मारींदो घणो खाइंदे त मारींदो ध्यानी वाणी गुनाह न कबो पर जे थी पवे त उन जे पुठिया नेकी जो कम कर तुझे गुनाह के गाल समझ में आई अले ना आई हां अन्या भी हदीस तो बुधाया बुधंदो सुभान अल्लाह हिन हदीस जा असहाबी रावी हिन हजरत अबू जर गिफारी मुआज बिन जबल बई असहाबी था चवन इमाम तिरमिज़ी ही रिवायत आंदी आ बई असहाबी चवन था हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकड़े दिहाड़े पंजी उम्मत के नसीहत पे दंदो नसीहत दंदो मदीने वाले जी नसीहत हबीब ने फरमाया इत्तक़िल्लाह हैसुमा कुंत तू जिते पहुंची अल्लाह का डर जाए जेको रब का डरंदो आ वो गुनाह जे वेझो न वञी सघंदो जेको रब का डरंदो वो गुनाह जे वेझो न वञी सघंदो ऐं जंहिंजो रूह ज़िंदा हूंदो वो गुनाह जे वेझो न वञी सघंदो उनके गुनाह का नफरत होती नेकी में उनके लज्जत मिलती है साईं फरमाइन था त जिते पहुंची अल्लाह का डरंदो रह जाए व अतबि सय्यतल हसना तमहुहा साईं फरमायो जे गुनाह थी पवई तो पुठिया नेकी करे छड़ जाए तो जो गुनाह मेट जीविंदो कथा थी पवे तो छा कजाए देर न कजाए पुठियों को नेकी जो कम कर नमाज पढ़ी खैरात करी ज़कात दी उज़ा करी फितरो दी को भी नेकी जो कम कजाए तुझे गुनाह के रब मेटे छे सुभान अल्लाह पुत्र ये उसूल पे जिंदगी जो उसूल बना पेरो तो गुनाह जे वेझो न वञो गुनाह कबो न पर जे खता थी पवे नफ्स दुश्मन है न खता थी पवे तो छा कबो ये कंदो ता जो ज़बान ही नथी वरियो नेकी करण में तो पट्टी हमें उज़वन जो जोर तो लगे नेकी करण में नमाज पढ़ने में घणा उज़वा था सरफ थियन केडी तवानाई थी खर्च तुझी ज़बान छटांग जी इहा न तो वराए सगी तू केड़ा चंगाई दा ठाड़ा मारी दे ताने लक्षणन के मां दिसां तो ज़बान ही नथी वरेवा हां छा कंदो मथे हथ खणी चओ वडी रड़ करे चओ छा कंदो साईं फरमाइन था तम हो हा जे तो नेकी कई न तुझे गुनाह के मिटे छे व खालिकिन नास बिखुलुकिन हसन
ऐं माण्हुनि सां मामलो सुहिणे इख़लाक वारो थी वई ज़ाल सां धीउ आहे ॿ बच्चा आहिनि घर जा भाती आहिनि ओड़ो पाड़ो आहे उन्हनि सां सुठे सुहिणे इख़लाक सां मदीने वारे साईं जी नसीहत आहे अञा ॿुधो अञा हिकिड़ी ॿी हदीस ॿुधायांव चओ सल्लल्लाहु अलैहि या सही इब्न हिब्बान में रिवायत है हजरत अब्दुल्ला बिन अम्र बिन आस तो चवे त मां पंज लजपाल नबी सां गॾु वेठो जावे हाय हाय तेनन जाने के मुस्तफा जे अजो क्यों छडियो छिंभण मां यार जो दीदार क्या अजो क्यों छडियो यार जो दीदार क्या ओ सरदार जो दीदार क्या यार जो दीदार क्या अज क्यों चलियो छिबण यार ले सो सजन आंद में अल्लाह थे सिक्स यार ले अज पंजे महबूब सामा ओ दिल खोले को प्यार क्या अज क्यों चलियो चिंबड़ हजरत अब्दुल्ला बिन आमिर बिन आस तो चेत मां लजपाल नबी जे कचहरी में वेठोस नेण ठरन प्या दीदार करे दिल करे तेसी हजरत मुआज बिन जबल अखिर में गोढ़ा गाड़े रोई चयो या रसूल अल्लाह वन्या तो मटे दी सफर में लगी विंदा बटन दी जो विछोड़ो बरवारेस पे चे पे या रसूल अल्लाह सफर ते तो वन्या हाणे मुखे का नसीहत कजो जेका तांजी नसीहत सीने सा लाए अमल कंदो वञो गड्डा पर वञे तो त नसीहत वठी पोतो वञा तो सफर में उन नसीहत ते वञी अमल कयो या रसूल अल्लाह औसिनी हबीबा मुखे का वसीयत कयो का नसीहत कयो साईं फरमाइन था ए बुदिल्लाह वला तुशरिक बिही शैया अल्लाह जी इबादत कजाए रब सा के शरीक न कजाए या नबवी नसीहत अल्लाह सा शिरक न कजाए हिकड़े रब जी वहदानियत मन जाए हिकड़े अल्लाह जी पूजा कजाए बस ये नसीहत करे साईं खामोश थी वरी हथ जोड़े अर्ज के जिदनी या रसूल अल्लाह कभी वन्या कुछ वधीक अज हिकड़े मुखे मैसेज कयो सही केतरन महीनन का पो आया आयो अज तो 2 कलाक तकरीर कयो मां सच्ची गाला आशिक चंदो तो मां पे नहीं बुधा ढकरन लहण वाला ये निंड्रई ते सोपो करे असा भी तो चे जिदनी या रसूल अल्लाह मुझा हबीब अन्या का वधीक नसीहत कयो मुझे सोने हबीब जेका अगली नसीहत कई सा दिल ते लिखण जड़ी साईं फरमाइन सा इज़ा असात फअहसिन
ए मुआज़ जे खता थी पवई त पुठियां नेकी करे छॾ जाए जे खता थी पवई जे सैया थी पवई त पुठियों हसना करे छॾ जाए अब दुआ गुरु को खणी कर जे केड़ी करबला लथी आ जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या सही इब्न हिब्बान जी हदीस हुई पर इमाम तबरानी पंहिंजे सनद सां सिकात रावियुनि सां इन रिवायत के बे अंदाज में बयान कयो आ त असा भी माज अर्ज कयो या रसूल अल्लाह मुके नसीहत कयो हबीबन फरमायोस अल्लाह जी इबादत इए कजे जण तू अल्लाह के दिसी तो पंजो पान के मोलन मा समझ जा ये समझे मा मोल आया अज सुभाणे कब्र में वणन वारो आया दुनिया जो तम न हण जाए दुनिया ते दावा न क जाए पान के मोलन मांगण जाए वज़कुरिल्लाह इंद कुल हजर जे भी पत्थर का लंघी त चजे अल्लाह अल्लाह वण का लंघी चजे अल्लाह मानू का लंघी चजे अल्लाह जगह का मटी चजे अल्लाह अमल जो गफ्फारी जमायत के रब नसीब गफ्फारी फकीर वाट सा विंदा तब प्या चौंदा अल्लाह बनी बारे थे चौंदा अल्लाह फकीर एक बे खां गुजरंदा चौंदा अल्लाह अगते बुधो साईं फरमाइंदा ओ माज़ वैदा अमिलत सय्यतन फअमिल बिजंबिहा हसना ए मुआज़ जे तो का सय्या थी पवे त पुठिया हसन करे छड़ जाए एकड़ी रिवायत में आ पुठिया पर हिन में आ बिजंबिहा जे खता थी पवे त उने जे पासड़े में नेकी करे छड़ खता थी पवे तो छा कर जाए पासे में नेकी करे छड़ जाए अस्सिर बिस्सिर वल अलानियत बिल अलानिया जे गुनाह लिक छप में कयो थई त नेकी भी लिक छप में करे छड़ जाए जे गुनाह खुल्लम खुल्ला करे बैठो ही त नेकी भी खुल्लम खुल्ला कर समझो वाले कौन समझो जी दम हो उन्हें गंदाई के या नेकी मेटे छड़ींदी बख्शे छड़ींदी मेसारे छड़ींदी गुम करे छड़ींदी गायब करे छड़ींदी तो समझो था ना जी या यो हिकड़ो राज ताके बुधायम त गुनाह के मेटण जो राज हाने ताके बियो राज आखिरी राज एड़ो राज जेको तवा जे गुनाह के मेटींदो न पर गुनाह के नेकी में बदलाए छडींदो नंढड़ो गुनाह त नंढड़ी नेकी लिखजी वेंदी वॾो गुनाह त वॾी नेकी लिखजी वेंदी जेॾो चोटी जो गुनाह कयो हूंदी ओॾो चोटी जी नेकी लिखजी वेंदी ए हुन का वॾो राज हुन में हुयो त उहे उहा गुनाह मेटजी वेंदो गुनाह थी पियो नेकी कंदो त छा थींदो गुनाह मेटजी वेंदो गायब थी वेंदो
पर हे जेको नुस्खो तो बुधायाव न उन्हें नेकीअ के उन्हें गुनाह के रब नेकीअ में मटाए छॾींदो एसी ताईं जो जने क़यामत जे ॾियारे उथंदो न उहो कम करण वारो जेको हाणे ॿुधाईंदो सां उहो जेकर गुनाह करे वेठो वरी उहो कम कंदो जेको हाणे ॿुधायांव थो त उन जे दफ़्तर में गुनाह हूंदा ई कोन रुॻो नेकियूं लिखियल हज लिखियो पियो आहे उमरा लिखिया पिया आहिनि मदीने जी ज़ियारत लिखी पई आहे चवंदो भल मां त हज ज़िंदगी में कयो ई कोन लिखियो पियो रब यादि ॾियारींदुसि त हे जेको क़ुर में नुस्खो ॾिनो हुअमि न तो ईअं कयो हो तॾहिं तुंहिंजे फलाणे वक़्त में तो ज़िना कई हुई फलाणे वक़्त में तो चोरी कई हुई फलाणे वक़्त में तो शिरक कयो गुनाह कयो चवंदो हा मौला रब फरमाईंदो उन वॾे गुनाह जे जाइ ते वॾो हज लिखियो अथऊं जेॾी वॾी ख़ता ओॾी वॾी नेकी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिसाल हूंदा आहिनि ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ जी सम्झंदव चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि मिसाल जी ॻाल्हि आहे ही आहे हसना सफेद गुलड़ा सोहना हसीन गुल ही हसन आहे ही नेकी आहे ही इबादत आहे ही चङाई आहे दीन आहे चङो कम आहे ऐं हीअ वरी कारी करोटी हीअ बदी आहे ही गुनाह वारी सही आहे जेकॾहिं तव्हां खां सही थी पवे तव्हां उन जे पुठियों हसना कयो त हीअ सही मेटिजी वेंदी नजर अचे तो सही जी नजर अचे तो रुके सही हसना नजर थी अचे सही है भाई वो मेट जी भाई वो नजर ही नहीं अचे समझो पर हाणे सही तवा जेको हाणे नुस्खो पियो थो बुधायो उन में छा थींदो ही तव्हांजी सही आहे ही गुनाह आहे ही बदिया ही खता है ही बुराई आ पर जेको कुरान नुस्खो ॾिनो आ उन्हे ते तव्हां अमल कंदो त इने बदीअ खे रब नेकीअ में मटाईंदो या पंहिंजी जाइ ते हूंदी पर इने खे मटाए रब हीअं कंदो गुल सागा पेरी कारा हुया गंदा हुया सैया हुया हाणे वरी जेड़ी हसन तेड़ी ही हसन गुम न थियो वो सागी वो पीठी अटारी पर वो जेका गंदाई हुई उन्हें के रब चंगाई जहिड़ो मटाए छॾियो पहले में रब उनके मेटे छॾियो हटाए छॾियो केराए छॾियो गायब करे छॾियो पर ॿिए नुस्खे में उनके रब गंदाई के चंगाई में मटाए छॾियो तव्हां सम्झी ॻाल्हि मिसाल सम्झ में आयो हाणे अचो त मां क़ुरान थो पढ़ा चओ सल्लल्लाहु अलैहि
तवज्जो मुरे कयो वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाहि इलाहन आखर उहे माण्हू जेके अल्लाह सां गॾु ॿिए कंहिंखे नथा पूजन खुदा सां गॾु कंहिं पीर कंहिं बुज़ुर्ग कंहिं वली कंहिं मूर्ति कंहिं बुत के महबूद नथा सम्झनि उनजो सजदो नथा कनि हिकिड़े अल्लाह जी पूजा था कनि अल्लाह सां गॾु कंहिंखे बि नथा पूजनि वला यक़्तुलून नफ्स अल्लती हर्रम अल्लाहु इल्ला बिल हक़ कंहिंखे नाहक मारनि नथा नाहक खून नथा कनि अल्लाह सां शिरक नथा कनि नाहक खून नथा कनि वला यज़नून ऐं ज़िना बि नथा कनि ये टे वॾे खां वॾा गुनाह आहिनि टे अल्लाह सां शिरक करणु ॿियो खून करणु टियों ज़िना करणु ये टे वॾा गुनाह आहिनि मोमिन उहे आहिनि जेकी इहे टई कम न कंदा आहिनि अल्लाह के मञण वारा ये टई कम न कंदा आहिनि ज़िना न कंदा खून न कंदा शिरक न कंदा ये केर आहिनि ॻाल्हायो ये केर आहिनि ये मोमिन टई कम न कंदा पर रब तो फरमाए वमन यफअल ज़ालिक यल्क असामा पर जेको ये टई कम करे तो पंहिंजे पाण खे बर्बादी में विधई पाण खे हलाकत में विधई इहो शख्स पाण खे अज़ाब में विधई जे शिरक कयो जे ज़िना कई जे क़त्ल कयो रब तो फरमाए यल्का असामा इने पाण खे तबाही में विधो अज़ाब में विधो युदाअफ लहुल अज़ाब यौमल क़ियामत क़यामत जे ॾियारे इन्हनि टिनी खे रब ॿीणो अज़ाब ॾींदो मुशरिक खे ॿीणो अज़ाब कातिल खे ॿीणो अज़ाब ज़ानी खे ॿीणो अज़ाब व यख़लुद फी मुहाना ये टई माण्हू जहन्नम जी बाहि में हमेशा 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 सड़दा जे क़त्ल कयो जे शिरक कयो जे ज़िना कई पाण खे अज़ाब में विधई ऐं अल्लाह तो फरमाए त इनखे ॿीणो अज़ाब कंदुसि ऐं जहन्नम में यख़लुद फीही मुहाना जहन्नम में हमेशा जे लाइ ज़िल्लत सां अज़ाब ख्वारी वारे में हमेशा रहंदो पर हाणे अॻिते रब फरमाए तो इल्ला इस्तिस्ना जी सवाइ उन्हे माण्हू जे शिरक भी कयई कत्ल भी कयई ज़िना भी कयई एॾा वॾा गुनाह कयई पर इन्हनि गुनाहनि करण खां पोइ पर लगाया रब जो फरमाए इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा तौबा ताइब थे ईमान आणे ऐं पुठियां चङा अमल करे फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात हाणे इने जे गुनाहनि खे अल्लाह नेकियुनि में तब्दील करे छॾींदो मेटाइण जी ॻाल्हि हुन आयत में हुई इन्नल हसनात युज़हिबन सय्यात उते मेटाइण जी ॻाल्हि हुई हिते मटाइण जी ॻाल्हि आहे मेटाइण ऐं मटाइण में फ़र्क़ु आहे मेटाइण कंहिंखे ख़तम करे छॾणो ज़ाइल करे छॾणो मटाइण शइ मौजूद हुजे पर उनजी हैत मटिजी वञे जीअं मूं तोखे ई ॿई गुलनि जो मिसाल ॾेई ॿुधायो गुल साॻो आहे पर कारे मां छो जेॾी बुराई ओॾी नेकी रब मटाए लिखंदो तव्हांखे सम्झ में आई
इन जे ला टे कम करना है टे हिकड़ो तौबा खता थी वई तौबा ताइब थी माफी वठे मौला बख्श कजा मौला खाती आया माफ कजा मौला डिंगाई कई तो मुके माफ कजा गंदो आया माफ कजा माफी वठे वा आमन ईमान आने अल्लाह ते सच्चो पक्को पुख्तो ईमान आने जो मकसद ही वा त वरी गुनाह जे वेझो न वने पो वा अमल अमलन सालिहा हाने जरे तौबा ताइब थियो आ त हाने वरी सय्यात जे वेझो न वने हाने रुगे हसनात करे रुगे चंगा कम करे तौबा ईमान ऐ चंगा कम टे गालियों तू कर तुझे गुनाहन के रब नेकियुन में बदलाए चली ठरियो वाले न बराबर तवा नहीं कयो मां पंजी गाल मां गदलो आया गुनाहगार आया निकम्मो आया नालायक आया मुझा दफ्तर गुनाहन में कारा हिम पर रब जो वायदो आ जे गुनाहगार पंजे गुनाहन के याद करे एतरो रोए जो उन्हें जे अख मां मच्छर जे मथे जेतरो लुड़क निकरे केतरो मच्छर जे मथे जेतरो बी रिवायत में एतरो अख मां पानी निकरे जो उन्हें जे चेहरे जी चमड़ी एतरी पुसे जेतरो सुई जो पाखड़ो आ सुई जो पाखड़ो केडो वडो हुंदो आ एतरी अख मजा आलान निकरे पिशेमानी में पंजे गुनाहन के याद करे पंजे खताउन के याद करे पंजे डोहन डिंगायुन के याद करे एतरो रोए जो उन जे अख मां मच्छर जे मथे जेतरो या सुई जे पाखड़े जेतरो आलान उन जे चेहरे जे चमड़ी के लगे रब फरमाए तो इन जे सारी जिंदगी दा गुनाह रब बख्शे चली वकान अल्लाह गफूर रहीम जो त अल्लाह ताला बख्शण आरा वडी बाजवारो हायरो मुझा बचड़ो कदे त पंजे खताउन के याद करे केडी मन त घर जे कुंडड़ी में वेही बचड़ा सुमी पवन घर जा भाती सुमी पवन तू घर जे कुंडड़ी में वेही केडी मन त अखड़ी आली कर माजी करीब में एक बुजुर्ग थी गुजरा सिंध जो वडो आलिम बो सैयद बोयो बुजुर्ग बोयो उन्हें जे पुट मुसा गाल की जी मां रात जो उथियुस बाबा साईं मुझो वडो आलिम चोटी जो उन जी फतवा हितों को दिल्ली ताईं वेंदी कि रात जो उथियुस ॾिसां त मुझो बाबो नफल पियो पढ़े नफल पढ़ी मुसले ते वेठो हुजे मूं ॾिठो मांस पंहिंजो पातर खणी पंहिंजी जुती पंहिंजे वात में पंहिंजी जुती जो पातर वात में रोई सारो सार छे मुझा मौला किसी बारी मुंह ॾिठो मांस त ईअं गीसी पियो पावला गीसी कंदा सैयद बाए आलिम बाए वलीउल्लाह बाए इको मुंह जहिड़ो गुनहगार त कोन हूंदो कामिल कंबंदा विया ईअं चवंदा विया अल्लाह वठ जोरा रसूल जी कामिल कंबंदा विया ओ बजई
चवंदा विया ये चवंदा विया अल्लाह वठ जोरा रसूल जी माशा साईं की फरमाए मुझो मासूम नबी कुर्बदार करीम नबी तॾे मुबारक ते बीठा आहिनि सारी रात क़याम कयो आ पैर सुजी पिया पैर फाटी पिया खून निकतो तॾी रत में रंगीन थी वई अम्मा रोई चवण लगी या रसूल अल्लाह तुझे अॻियनि खे रब बख़्शे छॾियो तुझे पोयनि खे रब बख़्शे छॾियो बि वहिनो छो था रो फरमाइंदा फला अकून ओ मेरे सारी गुनाहन में विञाय में या रसूल अल्लाह ओ पलव में आए बसब पाए जो आयो से अमां जे दर मदायूं माफ अमी मुरसल करायो या रसूल अल्लाह गुज़री के फरमायो था बा पंहिंजे गुनाहनि ते रो मुरीद चयोसि मूंखे रोअण अचे नथो गुनाहनि ते रोआ पिशेमान जा पर दिलि नथी नरम थिए रोअण नथो अचे गुनाहनि ते पाण फरमायो पोइ भला पंहिंजी क़िस्मत ते वञी रो गुनाह बि करी वरी तोखे पिशेमानी बि न थिए त पोइ पंहिंजे खिटी फिटी किस्मत ते रो सुती किस्मत निंद्रऊं जगा न सघियुमि सोना मदनी माई मैं मना न सघियुमि सुती किस्मत निंद्रऊं मुंड दी चंदरी हुयमि त मैं रुलदी रहियमि साईं दे लड़ न लॻमि त मैं भुलदी रहियमि मुंड दी चंदरी हुयमि त मैं रुलदी रहियमि साईं दे लड़ न लॻमि त मैं भुलदी रहियमि गंढ खुलती गई अमल किरदे रहियमि गंढ खुलती गंढ खुलती गई अमल किरदे रहियमि पलव खाली थिया कुछ बचा न सघियुमि सुती किस्मत निंद्रऊं खड़ा नफ्स शैतान फटके जा जड़िया ने क्या मल डाकू लुट जो गया जरा कुछ न बचा अगू थी इसमें क्या जरा कुछ न बचा अगू थी इसमें क्या डाकू लुट दे गए मैं अला न सघियुमि सुती किस्मत निंद्रऊं जगा न सघियुमि सोना मदनी माई मैं मना न सघियुमि रब तो फरमाए इल्ला मन ताब पर उहो माण्हू जे तौबा ताइब थियो व आमन ईमान आंदई
व अमिल अमलन सालिया अमल सालिया कंदो रहियो चंगा कम कंदो रहियो फौलाइक युबद्दिलुल्लाह सय्यातिहिम हसनात इन्हें जे सय्यात के रब हसनात में मटाए छॾींदो उन जे गुनाहन के नेकियुनि में बदलाए छॾींदो छो त अल्लाह वॾो बख़्शणहार आहे वॾो मेहरबान भाइरो दोस्तो सजे तकरीर जो खुलासो टे गालियों याद रखो गुनाह का बचजो गुनाह रब जे डमर ऐं कहर जो सबब हूंदो आहे गुनाह का बचजो जेतिरे क़दुरु थी सघे गुनाह का बचजो पर जे गुनाह थी पवे त पुठियों नेकी कजो गॾो गॾु नेकी करे छॾिजो तव्हांजे गुनाह खे रब मेटे छॾींदो टी ॻाल्हि हीअ त जेकॾहिं तव्हां तौबा ताइब थी सची दिलि सां माफ़ी वठी ईमान आणे अमल सालिह कंदो इहो पको इलाज आहे तव्हांजे नेकियुनि खे रब बख़्शे बदिलाए बुरायुनि खे नेकियुनि में बदिलाए छॾींदो तव्हांजे लाइ जन्नत पकी लिखजी राज़ी थींदो रब जो हबीब बि राज़ी थींदो तव्हांजी दुनिया बि आबाद थींदी तव्हांजी आख़िरत बि आबाद थींदी रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए अल्लाह तबारक व तआला जल शानो शाल असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हिकु भेरो सूरत फातिहा पढ़ो त अदी साइण जे रूह ते ईसाल सवाब कंदासीं 5000 ख़तम शरीफ़ आहिनि 55,46,46,000 सूरह यासीन आहे दुरूद शरीफ़ 1 भेरा सूरह मुज़म्मिल 8 भेरा सूरह रहमान 8 भेरा सूरह मुल्क 8 भेरा ये सभई पाक कलाम रूह खे ईसाल सवाब कंदासीं اللهم نقها من ذنوبها كما ينقى الثوب الأبيض من الدنس واغسلها من خطاياها بالماء والثلج اللهم اغفر لها ولسائر المسلمين المسلمين والمسلمات المؤمنين والمؤمنات اللهم اغفر لجميع موتى المسلمين الذين شهدوا لك بالوحدانية وبنبيك بالرسالة وماتوا على ذلك اللهم اغفر لهم وارحمهم وعافهم واعف عنهم واكرم نزلهم ووسع مدخلهم ونقهم من الذنوب والخطايا كما ينقى الثوب الأبيض من الدنس या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी या अल्लाह जी ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ सय्यात खां बचा हसनात ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा मुंहिंजा मालिक उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी मुंहिंजा मौला हिन सारी जमात ते राज़ी थी मुंहिंजा मालिक असांजे गुनाहनि खे माफ़ कर असां जहिड़ा तहिड़ा किना आहियूं कसा आहियूं कुझ आहियूं तुंहिंजा माना आहियूं तुंहिंजे नबी जा ग़ुलाम आहियूं तुंहिंजे नबी जे कलमे पढ़ण वारा आहियूं हे मुंहिंजा मौला असांजा ऐब न उघाड़जा असां तां बाज जो बुढ़ो न लाहिजा असां तां पंहिंजे पनाह जो पर्दो न हटाइजा असांजे हीणे हाल ते रहम करम कजा
बुराइयों बेफरमानियों माफ़ फरमा। सोने नबी जे सुन्नत शरीयत दीन ते हलण जी तौफीक अता कर। बुराइयों बेफरमानियों का बचा। ए मुझा मौला जेकी भी साइल हैं उन्हनि जा सवाल पूरा कर। सभिनी जे मन जा मक़सद पूरा कर। सभिनी जे दिलनि जो तमन्नाऊं पूरी। ए मुझा मौला, ए मुझा रब करीम, रात जो बेगाह वकड़ो आ तुझे रहमत जो वेलो आ। ए मुझा मौला, अय्याम तशरीक जा बरकतुन वारा ॾींहं हली रहिया आहिनि। असांजे हाल ते रहम करम कर। जुम्मे शरीफ जी मुबारक रात आ। मुझा मौला, असांजा हथड़ा खाली न मोट। असांजी दुआ इल्तिजा कबूल फरमा। असांजे हाल ते रहम करम फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। वेहो वेहो जरूरी ऐलान इंशाअल्लाह इंशाअल्लाह सूरज पाक हले पियो तो मुहर्रम शरीफ जो महीनो ईंदो। मुहर्रम जी 10 तारीख़ ते दिलबराबाद में शुहदाए करबला जे नाले ते जलसो थींदो। उन में शिरकत जी तव्हांखे दावत ऐं इंशाअल्लाह 24 रबीउल अव्वल शरीफ जी रात 24 रबीउल अव्वल जी रात दरबार दरबार फजलाबाद शरीफ में मुर्शिदन करीमन जो उर्स मुबारक 24 जी रात। इंशाअल्लाह अंग्रेजी 24 जेका थींदी, अंग्रेजी 24 चंड जी 24 थींदी फजलाबाद में ऐं अंग्रेजी 24 जो महीनो शायदि अक्टूबर वो इंशाअल्लाह तव्हांखे जॾहिं टाइम वेझो थींदो त इतला ॾिबो। नई दरगाह जेका ठही आहे हिदायताबाद सालानो उर्स मुबारक क़िबला मुर्शिदन करीमन जो इंशाअल्लाह हिदायताबाद 24 जेका माहवार आहे उहा फजलाबाद मातली में थींदी ऐं सालियानो उर्स मुबारक जेको आहे सो इंशाअल्लाह ताला नई दरगाह ते कोटड़ी में थींदो। इहा दरगाह घणनि कोन ॾिठी आहे। अक्टूबर जी 24 रबीउल अव्वल जी 24 फजलाबाद में, अक्टूबर जी 24 वरी हिदायताबाद कोटड़ी में। तव्हां सभिनी खे अॻु वाट दावत या मुर्शिदन करीमन जे देरे जी पटई थींदी इंशाअल्लाह। सभई रहमत माली झोलियूं भरींदासीं।